फुरकान हमीद में इरशाद फरमाया फतवक्कल अलल्लाह तवां सभई अल्लाह ते भरवसे रखण वारा बाना थियो, अल्लाह ते तवक्कुल रखण वारा थियो। इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन, जेके अल्लाह ते भरवसो रखंदा आहिनि अल्लाह उन्हनि बाननि सां मुहब्बत फरमाईंदो आहे, उहे अल्लाह जा महबूब बणिजी वेंदा आहिनि। सभ खां बहितरीन ॻाल्हि इहा आहे जो पंहिंजो मामिलो माण्हू अल्लाह जे हवाले करे। जेको माण्हू कमु करे, दुनिया जा जेके मामलात आहिनि, जेके बि ॻाल्हियूं आहिनि, ज़िंदगी जो पंहिंजो वापारु आहे, माण्हू पंहिंजे हथनि ते भरवसो न करे, पंहिंजी ज़ात ते भरवसो न करे। ईअं न चवे त मां पंहिंजो मसइलो हल करे वेंदुसि, मुंहिंजा भाइर वेठा आहिनि, गवर्नमेंट आहे, दुनिया आहे, फलाणो आहे फलाणो आहे, सभई साईं मुंहिंजो साथ ॾींदा। इन ते भरवसो करे वेहण सां तव्हां कॾहिं कामयाब न थींदो। कामयाबी उनखे मिलंदी आहे, पंहिंजी मंज़िल ते माण्हू उहो पहुचंदो आहे जेको पंहिंजे कमनि में अल्लाह ते भरवसे करण वारो हुजे। जेको मामला हुजे, जेको माण्हू जेतिरो मज़बूत दिलि सां शिद्दत सां अल्लाह ते भरवसो रखंदो, उन जे मथां अल्लाह ताला महिरबानी बि ओॾी वॾी फरमाईंदो आहे। असां अल्लाह जा बाना आहियूं, असां रब जा पैदा कयल आहियूं, ऐं बाने जो हक़ इहो आहे त उनजो तवज्जो जो मर्कज़ अल्लाह जी ज़ात हुअणु घुरिजे। असां निमाज़ पढ़ंदा आहियूं न, त निमाज़ में असां चवंदा आहियूं इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, हे मुंहिंजा मौला असां तुंहिंजी इबादत कयूं था ऐं तोखां ई मदद तलब कयूं था। हर निमाज़ में, हर रकात में इहा ॻाल्हि अल्लाह ताला असां ते फ़र्ज़ु कई आहे। जेसीं इहे लफ़्ज़ न पढ़ंदव तेसीं तव्हांजी निमाज़ ई न थींदी, तेसीं तव्हांजी निमाज़ मुकमल न थींदी। जे इहे निमाज़ में इहे लफ़्ज़ न पढ़ियव, वराए खां तव्हां निमाज़ पढ़ो। लाज़िम आहे त ईअं चओ त असां तुंहिंजी रब तुंहिंजी इबादत कयूं था, व इय्याका नस्तईन, ऐं तोखां ई मदद तलब करण वारा आहियूं। इन मां मुराद आहे त अल्लाह ते भरवसे रखण वारा थियो। मदद उन जे लाइ नाज़िल थींदी आहे जेको अल्लाह ते यकीन रखंदो आहे। ऐं अल्लाह ताला मोमिननि जी निशानी इहा बयानु कई आहे क़ुरान मजीद में, सूरह आल इमरान में, त अलल्लाहि फलियतवक्कलिल मुमिनून, अल्लाह जे मथां आहिनि उहे मोमिन बाना जेके अल्लाह ते भरोसो रखंदा आहिनि। उन्हनि जो ज़िम्मो अल्लाह जे हवाले आहे। जेके बाना अल्लाह ते भरवसो रखनि, अल्लाह ते यकीन रखनि, अल्लाह जे मथां एतमाद रखनि, त अल्लाह तो फरमाए मां अल्लाह जे मथां उहे मोमिन बाना आहिनि, उन्हनि जो मामिलो मूं रब जे मथां आहे। ॾिसो असांजी ज़िंदगी में असीं चाहींदा आहियूं त हे मामिलो थिए, हीअं थिए, असीं चाहियूं था त हे कमु हीअं थिए, हे ॻाल्हि हीअं थिए, हीअ ॻाल्हि हीअं थिए, पर अल्लाह खे ॿी ॻाल्हि मंज़ूर हूंदी आहे। अल्लाह कारसाज़ आहे, उनखे ख़बर आहे त हिन मामले जो हिन बाने जे लाइ कहिड़ो नतीजो निकिरंदो, हिन जे लाइ फ़ाइदो आहे या हिन जे लाइ नुक़सानु आहे। अल्लाह ताला उहे कंदो आहे जीअं असांजे बाने जे फ़ाइदे में हुजे। सम्झो था, अल्लाह मामिलो बाने सां उहो कंदो आहे जेको बाने जे फ़ाइदे में हुजे, नुक़सान में न हुजे। मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अचे थी हले कोन थी अचे? तव्हां अल्लाह जे मथां भरवसो रखो। अल्लाह जो क़ुरान थो फरमाए, रब कायनात फरमायो व इन यमसस्कल्लाहु बिदुर्रिन फला काशिफ लहू इल्ला हू, जेकॾहिं तव्हांखे को ज़रर पहुचे, को नुक़सान पहुचे, का मुसीबत अचे, फला काशिफ लहू इल्ला हू, उनखे लाहिण वारो ॿियो कोन आहे सिवाय अल्लाह जे। व इन यमसस्क बिखैरिन फहुवा अला कुल्लि शैइन क़दीर, ऐं जेकॾहिं तव्हांखे को ख़ैर पहुचे, चङाई पहुचे, त उहो अल्लाह ई हर चाहत ते क़ादिर आहे। माना ख़ैर बि अल्लाह जे तरफ़ां तव्हां ते ईंदो आहे। सम्झो था, वॾियूं अज़ीम ॻाल्हियूं आहिनि क़ुरान जूं इहे। जेकॾहिं माण्हू खे सम्झ में अचे त इन खां वधीक ॿियो को दर्स ज़िंदगी जो आहे ई कोन्हे को। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे, महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, सही बुखारी शरीफ जी, वअलम
अन्नल उम्मत लविजतमअत अला अन यनफऊक बिशैइन लम यनफऊक इल्ला बिशैइ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां ॼाणो त सॼी दुनिया जा माण्हू गॾिजी तव्हांखे नफ़ो पहुचाइण चाहिनि, तव्हांखे फ़ाइदो पहुचाइण चाहिनि, तव्हांखे जी भलाई करण चाहिनि, पर ऐं यनफऊक बिशैइन लम यनफऊक इल्ला बिशैइ, तव्हांखे ज़र्रे बराबर नथा नफ़ो पहुचाए सघनि कद कतबहुल्लाहु लक, पर एतिरो नफ़ो पहुचंदो जेको अल्लाह तुंहिंजे लाइ लिखियो आहे। जेको रब तुंहिंजे नसीब में लिखियो आहे न उहो ई तोखे फ़ाइदो पहुचंदो। ऐं वल इज्तमऊ अला अन यदुर्रूक बिशैइन लम यदुर्रूक इल्ला बिशैइन कतबहुल्लाहु अलैक। ऐं सॼी दुनिया गॾिजी तोखे नुक़सान पहुचाइण चाहे, तुंहिंजी बर्बादी चाहे, तोखे अज़ियत पहुचाइण चाहे, तोखे नुक़सान रसाइण चाहे, तुंहिंजे जिस्म खे, तुंहिंजे माल खे, तुंहिंजे वापार खे, तुंहिंजे कारोबार खे, तुंहिंजे घर खे नुक़सान पहुचाइण चाहे, अल्लाह तो फरमाए हरगिज़ तोखे नुक़सान न पहुचाए सघंदा। जेको अल्लाह लिखियो आहे न उहे ई थींदो जेका रब जी चाहत आहे। सुभान अल्लाह। रुफ़ियतिल अक़लाम व जफ़्फ़तिस सुहुफ़। अल्लाह तो फरमाए, मदीने वारे साईं फरमायो त रब काइनात कलम खणाए छॾिया आहिनि, सुफ़ा लिखजी विया आहिनि, हाणे उहे थींदो जीअं अल्लाह जी मर्ज़ी हूंदी। तुंहिंजे हथ में अल्लाह ताला कोशिश रखाई आहे, तूं कोशिश कंदो रह। हदीस मुबारक आहे त जॾहिं हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खे आड़ा में विधो पियो वञे, हाणे उन ज़माने में हिकिड़ो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हुयो जो जंहिं अल्लाह खे मञण वारो, अल्लाह जे नाले वठण वारो हुयो, अल्लाह ते यकीन रखण वारो हुयो। रूई ज़मीन ते ॿियो को माण्हू न हुयो जेको अल्लाह खे मञे। पूरी काइनात में पूरी ज़मीन ते को इंसान अहिड़ो न हुयो जेको अल्लाह अल्लाह करे, अल्लाह ते भरोसो रखे, अल्लाह सां शिरक न करे, अल्लाह जी तौहीद खे मञे। हिकिड़ो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम हुयो, अकेलो इब्राहीम अलैहिस्सलाम हुयो। हाणे साम्हूं वक़्त जा बादशाह हुया, साईं मुंहिंजा वक़्त जा दानिश्वर हुया, वक़्त जा फ़ौज सिपह सालार सॼी दुनिया गॾु थी हुई हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे नुक़सान रसाइण जे लाइ। महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं हज़रत सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम खे आड़ा में विधो पियो वञे त जिब्रील लही आयो, मलाइक लही आया। इब्राहीम हुकुम कर, बाहि विसाए छॾियूं, मींहुं वसंदो, को मसलो ई कोन्हे को, तुंहिंजो हुकुम खपे। पत्थरनि वसाइण वारा मलाइक आया, हुकुम कर हीअं पत्थर वसायूं त निमरूद जो नालो निशान बाक़ी न रहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम फरमायो त जे मलाइको मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾिसे थो कि न कोन थो ॾिसे? जिब्रील मुंहिंजो रब ॾिसे थो? चई हा अल्लाह ॾिसे थो पियो, अल्लाह खे त हर शइ जी ख़बर आहे। चई त अल्लाह खे ख़बर आहे त तूं मूं ॾे छो आयो आहीं? मुंहिंजो मददगार मुंहिंजो अल्लाह आहे। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, अल्लाह अकबर कबीरा। जेके पाण अल्लाह जे मथां भरोसो रखंदा आहिनि कॾहिं नुक़सान न ॾिसंदा आहिनि। वक़्ती तौर ते अहंज ईंदो आहे, वक़्ती तौर ते तकलीफ़ ईंदी आहे, महसूसु थींदो आहे त बसि हाणे मुंहिंजो ख़ात्मो थी वियो, हाणे कुझु न रहियो, हाणे बाक़ी का शइ कोन रही आहे, हाणे मुंहिंजे लाइ ॿियो को वसीलो न आहे, ॿियो को ज़रियो न आहे। वक़्ती तौर ईअं महसूसु थींदो आहे, पर तोखे ख़बर न आहे त तुंहिंजे सब्र, तुंहिंजे तवक्कुल जे पोयां उहा वॾी कारसाज़ ज़ात जारी आहे। तोखे ख़बर न आहे त जेको वक़्ती तौर तोखे मुसीबत आई आहे त उन खां ॿीणा ॾहूणा अल्लाह तोखे नफ़ा ऐं फ़ाइदा पहुचाइण वारो आहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम फरमाए वापसि मोटी वञो, तव्हांजी का हाजत न आहे। त जॾहिं आड़ा में उछलायो वियो, इहा तुर्की में जॻह आहे, मां पाण ॾिसी आयो आहियां जिते हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे आड़ा में पियो विधो वञे। उते मथे ॿ पीलर ठहियल आहिनि जबल जे मथां, अञा ताईं उहे जेके निमरूद ठहराया हुया उन्हनि में झूलो ठाहे हज़रत इब्राहीम खे हेठि आड़ा में उछलायो हुया। एॾो मथां खां हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे बाहि में उछलायो पियो वञे। जॾहिं अल्लाह जे मथां भरोसो कामिल हुयो, रब जे मथां यकीन पुख़्तो हुयो, त सैयदना इब्राहीम अलैहिस्सलाम जीअं जो आड़ा में अचे किरियो त मुंहिंजे मालिक रब फरमायो या नार कूनी बरदन व सलामन अला इब्राहीम, ओ बाहि थदी थी मुंहिंजे दोस्त इब्राहीम जे वार खे बि विंगो न कजां। अल्लाह अकबर कबीरा। त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम बाहि में जो पियो त उहा बाहि गुलो गुलज़ार बणिजी वई, थदी थी वई, बाहि आड़ा थदो थी वियो। ॾिसो
अल्लाह वो साॻियो अल्लाह आहे, अल्लाह तब्दील कोन थियो आहे, अल्लाह बदिलियो कोन्हे को। जंहिं अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जी मदद कई हुई, अल इयाज़ु बिल्लाह, वो रब बदिलजी कोन वियो आहे। या उन अल्लाह जी अल इयाज़ु बिल्लाह माज़अल्लाह ताक़त ख़त्म कोन थी वई आहे, उन रब में उहो ही पावर मौजूद आहे, उहा ही कुवत मौजूद आहे, वो अल्लाह अॼु बि मौजूद आहे। उन ही ताक़त सां, उन ही कुदरत सां, उन ही पावर सां असां पाननि जो यकीन कमज़ोर थी वियो आहे। जे इब्राहिमी यकीन हुजे त अॼु बि अल्लाह पंहिंजे बाननि जी मदद फरमाईंदो आहे। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो वाक़ियो बयान कयो इब्राहिम अलैहिस्सलाम जो। पाण फरमाईंदा हीन उल्किय फिन्नार वकाल हा मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत इब्न अब्बास फरमाए त हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो वाक़ियो बयान फरमायो ऐं हीअं फरमाइनि क़ुरान मजीद जी हीअ आयत मुबारका साईं करीमन पढ़ी त इन्नन नास कद जमअू लकुम फख्शौहुम फज़ादहुम ईमाना। तहकीक बेशक माण्हू तव्हां खे नुक़सान पहुचाइण जे लाइ जमो थिया, तव्हां खे ख़ौफ़ ॾियारण जे लाइ जमो थिया। हालांकि इहो माण्हुनि जो ख़ौफ़ ॾियारण ज़ादहुम ईमाना, मोमिननि जे ईमान खे अञा वधाईंदो आहे। जीअं मुसीबत ईंदी, जीअं तकलीफ़ ईंदी, जीअं ॾुख पहुचंदो, ईमान वारनि जो ईमान अञा पुख़्तो थींदो। फ़ज़ादहुम ईमाना, क़ुरान जा लफ़्ज़ गौर सां ॿुधो त उन्हनि जे ईमान में अञा वधीक इज़ाफ़ो थींदो। छो जो वक़ालू हस्बुनल्लाहु व निअमल वकील, छो त ईमान वारा ईअं चवंदा आहिनि त मुंहिंजे लाइ मुंहिंजो अल्लाह काफ़ी आहे, मुंहिंजो रब मूंसां काफ़ी आहे, मुंहिंजो अल्लाह मुंहिंजो मददगार आहे, उहो ई मुंहिंजो लाकार साज़ आहे। सुभान अल्लाह। अल्लाह ते भरोसे रखण वारो माण्हू कॾहिं बि मुश्किल में न पवंदो आहे। सम्झो था। हिते हिकिड़ी ॻाल्हि अञा सम्झण जी आहे त अल्लाह जे मथां भरोसे रखण मां मुराद इहा न आहे त बसि अल्लाह ते भरोसो रखियोसीं, यकीन रखियोसीं त हाणे अल्लाह पाणे मसइलो हल कंदो, असां बसि घर में वेही रहूं, कमाइण जी बि ज़रूरत न आहे, अल्लाह रिज़्क़ ॾियण वारो आहे न, अल्लाह ते भरोसो रखे वेठा आहियूं थिया, रब रिज़्क़ ॾींदो वेठा आहियूं थिया, घर में न धंधो कयूं, न वापार कयूं, न दुकान हलायूं, बसि घर में वेही रहूं। मस्जिद जी कुंड ते हज़रत सईदना उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु ॾिठो त कुझु माण्हू मस्जिद में वेठा हुया, वेठे इबादत कयनि। सईदना फारूक आज़म फरमायो छा था कयो? चए नअबुद रब, असां पंहिंजे अल्लाह जी इबादत था कयूं। चई त जे हज़रत उमर साईं फरमाइनि त मानी किथां खाईंदा आहियो? न तवक्कल अल्लाह, असां अल्लाह ते भरोसो रखे वेठा आहियूं, रब ते तवक्कुल आहे। हज़रत उमर वटि लठ हूंदी हुई, दुर्रो चमड़े जो लठ हूंदी, उन मथां चमड़े जो नंढो दुर्रो ठहियल हूंदो हुयो। ठका वहाए करे चई हा माण्हुनि जे ॻोठ वारनि जे कुननि ते भरोसो कयो वेठा आहियो त ॻोठ वारा असांखे ॾींदा, मस्जिद में इबादत करण जे लाइ वेठा आहिनि, इन्हनि खे खाराईंदासीं, उथो वञी कमायो, वञी वापार कयो, पोइ अल्लाह ते भरोसो रखो। बतायो फ़क़ीर, मौली साहब तकरीर कई, बाबा अल्लाह ते यकीन रखो, अल्लाह तव्हांजी मदद कंदो, अल्लाह तव्हांजे मथां पाणे रिज़्क़ जा दरवाज़ा खोलींदो। चई पर आज़माए ॾिसां। वियो हीअं बाज़ार खां ॿाहिरि निकिरी जंगल में वञी वेठो, वण जे मथां चढ़ी वेठो। चई त जे ॾिसां अल्लाह कीअं थो वण ते मूंखे खाराए। मानी जो वक़्तु थियो, हिकिड़ो माण्हू आयो, अचे उन वण जे हेठां वेही ऐं साईं मुंहिंजा मानी खाइण लॻो। फ़क़ीर खे बि बुख लॻी हुई। चई भेण हाणे हे वेठो थो मानी खाए, सलाह ई कोन थो वणे, कीअं हाणे हिनखे तवजो कीअं ॾियारियां, मूं ते नज़र त कोन पई अथसि। त मथां बि खंघियईं, खंघकार कयईं त हिन जी नज़र पई मथे। चई फ़क़ीर हलिया 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 तकड़े अच मानी खाऊं, मानी खाऊं। ज़ोरिया मस विहारे मानी खाराई त वरी खिले पियो। त उन हमरा पुछा के त खिली छो थो? चई त मां आज़मायां पियो अल्लाह ते भरोसे रखण सां अल्लाह कीअं थो खाराए। खाराए बेशक थो, अल्लाह रिज़्क़ बि ॾे थो, पर थोरो खंघराए ज़रूर थो, खंघकार ज़रूर कराए थो, पोइ थो खाराए। इन ई ॻाल्हि खे अल्लाह जे क़ुर बयानु कयो आहे। इहो त फ़क़ीरनि जी ॻाल्हि थी वई। अल्लाह जे क़ुर फरमाए फ़इज़ा अज़मत फ़तवक्कल अलल्लाह इन्नल्लाह युहिब्बुल मुतवक्किलीन। पोइ जॾहिं तव्हां पक्को अज़म करे वठो त पोइ तव्हां अल्लाह ते भरोसो रखो। बेशक अल्लाह ताला तवक्कुल रखण वारनि सां मुहबत फरमाईंदो आहे। अल्लाह ताला
तवक्कुल जी गाल बाद में कई। पहिरियां रब फरमाए फइज़ा अज़मत, जॾहिं तव्हां पुख्तो इरादो कयो, माना पंहिंजे ज़िम्मे में जेका शइ आहे सा करे छॾियो। तव्हांजे ज़िम्मे में जेका शइ आहे न, तव्हांखे अल्लाह जेका कुवत ॾिनी आहे, जेका ताक़त ॾिनी आहे, सो कमु कयो। तव्हां उहो हथु हलायो, पंहिंजे ज़िम्मे वारो कमु कयो। तव्हां खां जेतिरो पहुचे थो सो कयो। हाणे चओ त मुंहिंजा मौला मुंहिंजे वस में जेको हुयो सो मूं कयो, हाणे तूं अल्लाह महिरबानी फरमा। अल्लाह तो फरमाए पोइ जॾहिं इहे बानो कंदो न, इन बाने सां अल्लाह मुहब्बत फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं अल्लाह जे क़ुरान फरमायो त इन यंसुरकुमुल्लाह फला गालिब लकुम, जेकॾहिं अल्लाह तव्हांजी मदद करे त तव्हां ते को बि माण्हू गालिब नथो अची सघे, छो त रब तुंहिंजो मददगार आहे। अल्लाह ताला शाल असांखे मुतवक्किलीन में पैदा फरमाए, अल्लाह असांजे भरवसनि खे कामिल फरमाए, अल्लाह असांखे तवक्कुल रखण वारनि बाननि में जियारे ऐं इन ई तवक्कुल में शल असांजो ईमान सां ख़ात्मो फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग।